लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जग मशहूर सर्जन ऐं अखियुनि जो माहिर डॉक्टर ऐं ख़ुदा तर्स मोहतरम डॉक्टर मोहम्मद साले मेमण साहब। गुज़िरियल प्रोग्राम में असां जनाब मोहम्मद साले मेमण साहब सां उन जे वॾनि उन जी ज़ात ऐं उन जे तालीम ऐं उन जे पंहिंजी औलाद जे बारे में हिकिड़ो सरसरी हाल अहवालु वरितोसीं। हींअर साईं जन पढ़ी आया ॿाहिरां ऐं ॿाहिरों पढ़ी उन खां पोइ जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर थिया। हाणे साईं सां उतो ई खां शुरू था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हाणे तव्हां असिस्टेंट प्रोफेसर थी विया JPMC में ऐं जनाब राशिद साहब हो अवां जो डायरेक्टर रशीद साहब कर्नल रशीद साहब। हाणे अवां छा कयो हुते आय जे शोबे जो उन ज़माने में कहिड़ो हाल तव्हांजे करे छा थियो? मां जॾहिं आयुसि त जिना अस्पताल पाकिस्तान जे मुख्य ऐं वॾनि हॉस्पिटल में शामिलु हूंदी। सामान सड़े ऐं ह्यूमन रिसोर्स में उनजा हाल पूरा सारा हुया, पर तंहिं हूंदे बि जॾहिं ॿियनि सां उनजी भेट कजे थी त तमामु सुठी। मां उन में जेके प्रोफेशनल जेलसीज़ ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं उन जो ज़िक्र करणु अजायो थींदो, छो त असां वटि न पर तकलीफ़ुनि जे क़िस्म जी त ख़बर पए त तव्हांखे तकलीफ़ूं ॾिनऊं कहिड़ी? तकलीफ़ूं ॾिठो वञे त कोन ॾिननि, असुल छा त कमु न करणु ॾींदा हुआ। हो चाहींदा हुआ त बसि चांहि पी चकर हणी हलिया वञो, कमु न कयो। छो भला? साईं, जेकॾहिं डॉक्टर सरकारी अस्पताल में कमु करे त हो इन लाइक़ु न रहंदो जो शाम जो पंहिंजी प्रैक्टिस करे सघे। ऐं वरी माण्हू ओॾां छो ईंदा भला प्राइवेट में? जॾहिं हिते कमु थिए थो। तंहिंजे करे ट्रेंड इहा हुई त बाबा हिते कमु न कबो। ऐं मूंखे जेका सुती पियल हुई सा इहा आई त 8 बजे कमु करिणो आहे, 1-2 बजे ताईं कमु करिणो आहे, विच में साई नाहे करणी। मां इन नमूने कमु कयो। इहा ॻाल्हि ॼण असांजे सुपीरियर्स खे पसंदि न ईंदी हुई। पोइ कोशिशि हो इहा कंदा हुआ जो जेको स्टाफ हूंदो हो उन खे पाण वटि घुराए वठंदा हुआ। बहानो इहो कंदा हुआ त असीं मीटिंग था कयूं असां, त वारे में 2 हूंदा हुआ, उहे ॿिन्ही खे घुराए वठंदो प्रोफेसर साहिबु। पोइ उहे तारा मुंड निहारींदा असां छा कयूं, सिंधी आहे ॿई। पोइ मां चयो बाबा मां न चाहींदुसि तव्हांखे तकलीफ़ अचे, तंहिं तव्हां हलिया वञो, मां अकेलो वेठो आहियां। पोइ उन ज़माने में 300 खनि OPD हूंदी, मां अकेलो कंदो हुउसि। उहे साईं सिंधी उन्हनि खे कॾहिं ख़्यालु न थियो? हुननि वीचारनि खे ॾाढो ख़्यालु थींदो, पर उहो प्रोफेसर हो न साईं। हा, हेड हो, HOD हो। सो मां उन्हनि खे प्रोटेक्ट कयो। मां चयो तव्हांखे मां तव्हां तरफ़ न चवणु ॾींदुसि। उन्हनि जा नाला अथव? हा, हिकिड़ो नेमतुल्ला सियाल, हा, जेको हिकिड़ो फ़रिश्तो माण्हू आहे। मां चवंदो आहियां बाबा जंहिंखे जन्नत जो माण्हू हलंदे चलंदे ॾिसणो हुजे त नेमतुल्ला सियाल खे। वाह वाह। उहो हींअर अंधो आहे पाण, नाबीना, पर तंहिं हूंदे बचे वेहंदो आहे। मरीज़ तॾहिं बि ईंदा साईं तूं ॾिस तूं असांखे। अल्लाह अकबर। हा, ऑपरेशन करे न सघंदो आहे पर बीठो तूं हुज साईं। उहो किथे आहे साईं? साईं उहो इसरा में आहे, हैदराबाद। हैदराबाद। अच्छा। ॿियो डॉक्टर वासदेव हूंदो हो, उहो हिंदू हो, पर उहो जीअं डॉक्टर हूंदा आहिनि तीअं हुयो। पोइ मां इन्हनि ॿिन्ही खे प्रोटेक्ट कयो ॾाढो। मां चयो तव्हां वञो, जीअं प्रोफेसर साहिबु चयो तीअं कयो। पोइ वासदेव फ़रिश्तनि जहिड़ो न हो? न, फ़रिश्तनि जहिड़ो फ़रिश्तो को थी सघे थो। को थी सघे। हर हिकु जे फ़रिश्तो थिए त पोइ हीअ दुनिया त जन्नत हुजे न, पोइ अलाह ॿी जन्नत छो ठाहे? हा, ठीकु। पोइ तव्हां हाणे 300 जी OPD पाण 8 बजे बिस्मिल्लाह पाण 8 बजे कंदो हुउसि, 1-2 बजे ताईं वेठो हूंदो हुउसि। पोइ वरी ऑपरेशन जॾहिं हूंदो त ऑपरेशन में बि ईअं मां, पर मुंहिंजी आदत आहे त 8 बजे शार्प। पोइ ऑपरेशन में 40-40, 50-50 थींदा हुन ज़माने में, उहो मां अकेलो कंदो हुउसि। वरी ॿिए ॾींहुं उन्हनि जी पटी बि कबी, सभु कुझु थींदो। पोइ इहो 4-5 साल HOD साहब मीटिंग ते आहे। HOD साहब मीटिंग तो हिकिड़े डायरेक्टर खे तो 13 डायरेक्टर बदिलिया। डायरेक्टर साहिब खे टेलीफोन थो कयां
त साईं तव्हां सां मूंखे ॻाल्हाइणो आहे। चई त भला डॉक्टर किरमाणी खे ख़बर आहे त तूं सां मिलण थो अची। अच्छा, हा, डायरेक्टर साहब तो डायरेक्टर साहब चयोमांसि बसि पोइ तव्हां सां मिलण कोन थो अचां। हाणे इहो किरमानी साहब थियो, किरमानी एचओडी हो, नालो सॼो छा आहे? ताजुद्दीन किरमाणी, ताज किरमाणी साहब हो। पोइ बहरहाल त ईअं 3-4-5 साल हलिया। पोइ थोरो ज़मानो बदिलियो, भुट्टो साहबु आयो। कर्नल रशीद खां पोइ केरु आयो साईं? पोइ डॉक्टर मुख़्तलिफ़ थिया साईं। हा, हिकिड़ो कर्नल कमर आयो। कर्नल कमर खां पोइ हींअर फिक्स थी आहे न, ही माना फेडरल गवर्नमेंट ई त मथां ईंदा। हा, मथां ईंदा, फेडरल गवर्नमेंट ई न साईं। पोइ साईं अला भलो करे तव्हांजो, हा, भुट्टे साहब जो दौरु अची वियो। भुट्टे साहब जो दौरु आयो ऐं नसीर शेख थियो डायरेक्टर जनरल। हा, उन चयो त बाबा जिना अस्पताल में धांधलियूं थी थियनि त मां ठाहींदुसि जॉइंट डायरेक्टर ऐं हिकिड़ो डायरेक्टर उहे हलाइनि। मूंखे इन पिक कयो जॉइंट डायरेक्टर जनरल। अच्छा, त हाणे हिते मुंहिंजी पोज़ीशन थोरी बदिलिजी वई, तब्दील थी वई। त उहे माण्हू जेके मूंखे मीटिंग थियो आहे, हा, मीटिंग ते आहे, उहो मुंहिंजो उथी दर खोलींदो मुंहिंजे लाइ। पोइ मां हुनखे चयोमांसि ईअं न कर, दर न खोल, तूं वॾो आहीं मुंहिंजो, ठीकु आहे। बहरहाल इहो सिलसिलो हलियो, पर मां उनखे जल्दी रिज़ाइन करे छॾियो। छो साईं? साईं इन जो सबबु इहो हुयो त जेकॾहिं वॾो ॾोह करे त उनखे सज़ा न मिले, नंढो ॾोह करे त उनखे सज़ा मिले, फांसी अचे। मालीअ वीचारे हिकिड़ो ॾोह कयो रुॻो हुयो त उहो पाणी कुझु भर वारी कॉलोनीअ खे बिज़र्टा लाइन वारनि खे विकिणी ॾींदो, उन जो पकिड़िजी पियो त हुनखे खणी पिया छॾनि। उहो इंजीनियर जे अंडर हूंदो, मां उन ॾे वियुसि, मां ख़ुदा जो उहो बि कर, तुंहिंजा इंजीनियर छा छा नथा कनि, त उन्हनि खे थींदो हुन ग़रीब मालीअ छा केतिरा लख रुपया कमाया हूंदा। हिकिड़ी किचन वारी का पकिड़िजी पई, वरी उनखे पिया कढनि। मां न बाबा सवाल ई नथो थिए, हुनखे हे सभु मुंहिंजे अंडर हुजनि, जनरल न निकिरंदा। पंहिंजो रशीद शेख हूंदो हेल्थ मिनिस्टर, वॾो मशहूरु सोशलिस्ट, उन शेख रशीद, ठीकु आहे न, बाबा सोशलिज़म, बाबा सोशलिस्ट, ठीकु आहे साईं। हाणे वॾो धाको हुजे हुनजो। साईं उन जा माइट आया त असां वञी पिकनिक ते था वञूं त गाॾी ॾियो अस्पताल जी। मां सवाल ई कोन थो थिए, मां गाॾी तव्हांजे लाइ थोरी आहे, चई जेकर अची त मां भली हुजे, मां न ॾींदुसि। डायरेक्टर खे मूंखे फ़ोन अची, यार ईअं त न कर। मां चई तूं डायरेक्टर आहीं, पावर अथई, तूं जेको वणे थो कर, मां लिखंदुसि त न मिलंदी गाॾी, तव्हां मथां हुनखे ओवर राइड करे लिखो त न बाबा गाॾी ॾियो। उहो बि ठप ईमानदार माण्हू हूंदो, डॉक्टर यूनुस नालो हो, ॾाढो भलो माण्हू, पर ज़माने साॼे सां थोरो हलणो पियो पए। पोइ हुन इहो कमु कयो, हुन इहो कमु कयो त मां रिज़िग्नेशन ॾेई छॾी। मां नसीर शेख मूंखे घुरायो, चई त हाणे ॻाल्हि ॿुध, तो मुंहिंजे घर ते माली न अचणु ॾिनो, चौकीदार न अचणु ॾिनई, धोबी न अचणु ॾिनई, दर्जी न अचणु ॾिनई, ड्राइवर ऐं गाॾी न अचणु ॾिनई, मां तोखे चयो कुझु? मां चयो न साईं। चई पोइ छो थो छॾी? मां चयो तव्हां सेंट्रल परचेज कमेटी ठाही, जंहिंमें असां 5 ॼणा हूंदा हुआसीं, इस्लामाबाद सीट जी ईंदासीं, लिस्ट ठहंदी, हुनखे कोन चयुमि, इहो कूड़ कोन ॻाल्हाइबो, पर दिलि में चयुमि। सो हाणे उते लिस्ट ठाहियूं असां 5 ॼणा, वरी चवनि त भाउ ठीकु आहे, हिनखे फाइनल कंदो DG साहब, ॿिए ॾींहं जो अचूं त DG साहब वरी हुनखे रद्द करे वरी ॿिया नाला ॾेई छॾियो। पोइ ख़बर पई त बाबा हे त हर दवा जे रजिस्ट्रेशन ते 5 लख था वठनि। या ख़बर हुई मूंखे वरी जो उहो ENT स्पेशलिस्ट हूंदो डॉक्टर इमदाद बलोच, उहो DG थियो, तॾहिं ख़बर हुई मूंखे त हे पैसा था वठनि। उहो दोस्त हो, वरी तंहिंखां पोइ नेकमन शेख DG थियो, उहो पोइ 3 दफ़ा ईअं लिस्टूं तब्दील थियूं त मां चयो त बाबा अहिड़े हंधि कमु करे छा कंदो माण्हू, मुंहिंजी पंहिंजो मरीज़ सफ़र था कनि मुंहिंजा। मां चयो त इन हूंदे में मां मरीज़ ॾिसंदो हुउसि, ऐं सॼी राति मुंहिंजो पोइ ईअं संभाल हूंदी त अलाए छा थो पिए थिए जिनासो, मां इहो ॿार न खणी सघंदुसि। चई त भाई तोखे करणी आहे। मां चयो हाणे ॻाल्हि ॿुध न,
भाई तव्हां मूंखे नौकिरीअ मां कढी था सघो था, पर हिन कम में मूंखे मजबूर न कयो। चई ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी। चई तूं जहिड़ा माण्हू जेकॾहिं साम्हूं न ईंदा त पोइ आख़िर कीअं असां सुधारींदासीं माहौल खे। मां चई हाणे इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर पोयां त पावर ॾियो। मूं ते थी एप्लीकेशन त साईं इहे जेको आहे सामान किचन जो कढाए थो वञी विकिणे। एप्लीकेशन निज़ाम इहो त वरी इहा एप्लीकेशन फिरंदी मूं वटि आई फॉर कमेंट्स। मां हुनखे लिखी मोकिलियो, मां चयो देयर इज़ नो नीड फॉर कमेंट, अपॉइंट अ हाई लेवल कमिटी, let them investigate it. If I am proved guilty, I should be hanged in the center of JPMC. If I done that. न त पोइ उन माण्हूअ खे हैंग कयो जंहिं शिकायत कई आहे। त हाणे सारा त ईअं त कोन्ह थियो आहे, त एप्लीकेशन वई। पर पोइ इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मां चयो साईं असांजी कान्हे का। मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं मां 3 बजे राति जो वञी छापो वञो किचन ते, त मां चयो बाबा खीरु खणी अचो त मां चेक कयां। हाणे इहा 75-76 जी ॻाल्हि थी। 80 ताईं ईअं स्मूथ कमु हलियो। मुंहिंजो कमु रुॻो इहो हूंदो हो मरीज़ ॾिसणु। ॼण इहो हूंदो त ॻोठ जा माण्हू या जेके बि सिंधी या के बि ईंदा ऐं अखि जा न बि मरीज़ हूंदा हुआ त मां उनखे एडमिट पंहिंजे वार्ड में कंदो हुउसि। एडमिट करे पोइ जंहिं डिपार्टमेंट ॿिए जा हूंदा उन्हनि ॾे रेफर करे मोकिलींदुसि, हिननि जी शिकायत इहा आहे, तव्हां ॾिसो। त वीचारनि ग़रीबनि जी चङी ख़ासि मदद थी वई, मदद ॾाढी थी। 80 में हिननि गवर्नमेंट चयो त बाबा असांखे माण्हू खपे जेको ब्लाइंडनेस सर्वे करे मुल्क जी, पाकिस्तान। हाणे माण्हू नथो मिले असांखे, माना नाबीना जी सर्वे थिए, सर्वे केतिरा आहिनि, किथे किथे आहिनि, किथे किथे आहिनि। सो मूंखे चवंदा तोखे करिणो आहे इहो कमु। मां तयारु थियुसि। पोइ ॿियो स्टाफ कोन। बहरहाल सैंपल्स खयासीं, सिंध मूं खयासीं, बलूचिस्तान मूं खयासीं, सरहद मूं खयासीं। पंजाब वारा मां पंजाबियुनि जे हवाले कया। मां चयो तव्हां कयो इहो। 3 सिंधियुनि जा बाक़ी मां पाण कया। बलूचिस्तान ऐं सिंध जा त मां हर सैंपल में वियुसि पाण, ऐं बाक़ी सरहद में 1-2 में मां वियुसि, ॿियनि में ॿियो दोस्त उहो हुयो। सर्वे कईसीं, पहिरीं सर्वे पाकिस्तान जी। पोइ इते मां इनवॉल्व थियुसि प्रिवेंशन ऑफ ब्लाइंडनेस जे प्रोग्राम में। उन ज़माने में हिकिड़ो सवालु पुछां साईं, त सिंध में जेका नाबीनाई आहे उहा वाइटामिन जी शार्टेज जी बेस ते आहे या कंजनाइटल आहे? साईं घणे में घणी ब्लाइंडनेस जेका आहे सा आहे कैटरेक्ट जे करे। ऐं कैटरेक्ट जेको आहे सो डेफिशिएंसी डिज़ीज़ कोन्हे, एज रिलेटेड। उहो त एज ते आहे न। ॿियो कारो पाणी आहे उहो बि ईअं आहे। बाक़ी जेका तव्हां विटामिन डेफिशिएंसी वारी ॻाल्हि कई, विटामिन डेफिशिएंसी उन ज़माने में ॾाढी हूंदी पर ॿारनि में, ऐं उन में अखि उन्हनि जी डिज़ॉल्व थी वेंदी। रोज़ाना चिल्ड्रेन अस्पताल में 2 या 3 ॿार ईंदा। पोइ ही प्रोग्राम हलियो हिननि जो। भला अञा इन में हिकिड़ो सप्लीमेंट्री सुवाल थो पुछां त कहिड़ियूं एरियाज़ वधीक मुतासिर थियूं अखियुनि जे शोबे जे हवाले सां? साईं जेका सर्वे असां कई त सर्वे हिकिड़ी कईसीं हिन में जूण जे साहिब जे ॻोठु। हिकिड़ो सर्वे कयोसीं कंबर में, सैम्पलिंग कयव? सैम्पलिंग कंबर में। हिकिड़ो कयोसीं बिज़र्टा लाइन में कराचीअ में। इहो ॾिसण लाइ त बिज़र्टा लाइन जो जिना अस्पताल सां एॾो वेझी आया, उन ते को असरु आहे जिना अस्पताल जो? ख़बर पई त घणे में घणी ब्लाइंडनेस उते आहे। उते जो वियासीं, मूंखे था चवंदा साईं उते था अचूं त कहिड़ो डॉक्टर ॾिसे कोन थो, हिते वरी घर ॾिसणु आयो, चकर कहिड़ो आहे? अच्छा, ॿियो सैंपल कयोसीं PIB कॉलोनी में। PIB कॉलोनी वारे वरी छा कयो जो खड़कायो हीअ ॻाल्हि आहे, असां आया आहियूं, डोर टू डोर ॾिसूं था पिया। असांखे अंदरि विहारे ड्राइंग रूम में ॿाहिरूं दर ॾेई छॾी। दर ॾेई कई टेलीफोन जिना अस्पताल में त हिकिड़ी टीम तव्हांजी आई आहे। त वाक़ई आई आहे। हुननि चयो था भई असांजो डॉक्टर आहे। तंहिंखां पोइ असांजो कॾहिं केरु आहे महिरबानी? उहो मुहाजरा, पर मज़रत कनि न न मतिलबु इहो उन्हनि छो का पार्टी? उहो इन करे त अञा MP वग़ैरह कान्हे। हीअ ॻाल्हि आहे 80 जी। उहो 83 खां पोइ MP थी आहे।
MQM 84 में आई। 84 में बहरहाल इहो इशू अञा कोन हुयो सिंध हिन में। हाणे पोइ तव्हांजो उन्हनि ताउन कयो सॼी? हा, पोइ माफ़ी वरितनि, चवंदे हाणे असां घर में घिरी आया त हाणे असां चयो त पक कयूं। ऐं उसूल तौरु ईअं हुयो त असांखे अथॉरिटी लेटर थो ॾेखारिणो, हुन जेको न ॾेखारियो ॾो हुनजो कोन हो साईं। पोइ इन में सर्वे में जॾहिं असांखे ख़बर पई त वरी इंग्लैंड मां आयो हिकिड़ो उन सर्वे खे मॉनिटर करणु, इवेल्यूएट करणु। पोइ मां उन खे चयो, मां चयो ॻाल्हि ॿुध, हिननि 3 सूबनि जी रिज़ल्ट उन जी ज़िमेदारी ऐं गारंटी मां थो खणां, पंजाब जी मां न खणंदुसि। मूंखे थो चए त मां बि इन ई नतीजे ते पहुचो आहियां त 3 ठीकु आहिनि, चौथी ग़लति आहे। पोइ हुन रिपोर्ट में हुते ॾिनो त जेको नेशनल कोऑर्डिनेटर आहे सो ॾाढो ईमानदार माण्हू ऐं हार्ड वर्किंग ऐं उहो सभु कुझु आहे, पर हिन रिज़ल्ट ते असां एतवार नथा करे सघूं। छो त वॾो मेजर प्रोविंस जेको आहे जॾहिं उन जी रिज़ल्ट शुभे वारी आहे त तव्हां रिज़ल्ट ते न कयो। बहरहाल पर पोइ ईअं थियो जो अॻिते जॾहिं ॿी पिया सर्वे कनि वरी 2004 में त हिननि खे यार्ड डिस्ट्रिक्ट पियो खपे। हाणे इन्हनि सालनि ताईं हिन मूं वारे सर्वे जी का वैल्यू कान हुई, हाणे अचानक ई न वैल्यू थी वई। त 2 साल कई, उन 1.78% ब्लाइंडनेस कढी आहे। हाणे असां हेॾा वॾा प्रोग्राम कया आहिनि, उहा घटिजी 0.9 ते पहुती आहे। हाणे ताईं मुंहिंजे सर्वे खे बि पज़ीराई थी, पर मां इन्हनि ते एतिराज़ु कयो नेशनल कमेटी में। मां चयो बाबा इहा ॻाल्हि तव्हांजी ग़लति आहे। हाणे वरी 3 सर्वे कई अथनि, उन में ॾेखारियो अथनि त हाणे ब्लाइंडनेस 2.85 आहे, वधी वई। हा वधी वई आहे। आख़िर घटी छो? तव्हां कयो छा जो घटी? कई छा जो तव्हां घटी आहे? तव्हां वेही पेपरनि ते कमु कयो आहे न। पोइ मूंखे इहो इंट्रस्ट थियो। हाणे अचे थो अलाए नेकी ॾे लेट 80s मुंहिंजो हिकिड़ो शागिर्दु हूंदो 74 में, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर काज़ी। उहो वियो हलियो इंग्लैंड, पोइ सऊदी वियो। उहो मुंहिंजो हम ख़्यालु हो। असां सोचींदासीं यार को ब्लाइंडनेस जो प्रोग्राम हले, पर असांखे वरी इहो त भाई मज़हबी पॉइंट ऑफ व्यू खां मां चवंदुसि भई असां अंग्रेज़नि जा जेके लीडर आहिनि मज़हबी, उहे सोशल वर्क कनि था, असां वारा छो नथा कनि? तंहिंजे करे असां को अहिड़ो प्रोग्राम कयूं जो इहे इन्वॉल्व थियनि। पोइ हुन उते वञी सऊदी अरब में हिकिड़ी ठाही फाउंडेशन अल बसर। मूंखे चईसीं हाणे फंड ई कंदा ऐं हिननि जो मक़सदु आहे त आई कैंप्स कनि, पर अफ्रीकन कंट्रीज़ में ह्यूमन रिसोर्स तव्हां ॾींदो। हाणे ह्यूमन रिसोर्स किथां अचे? त शुरूअ में त पोइ मां ईअं कयो त जेके जिना जा हूंदा डॉक्टर जेके उसे पासे में हूंदा उन्हनि खे पोइ चवंदो हुउसि त उहे वेंदा। पोइ मां मेमूण ॻोठ में हिकिड़ो कम्यूनिटी हॉल वरितो, उते पंहिंजो ठाहियोसीं नंढिड़ो सेंटर। उते मां पाण तयारु करणु शुरू कया। हाणे इहा ॻाल्हि 90 जी आहे। पोइ इहो जेको इसरा ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम जो बुनियादु ईअं पियो, इब्राहिम अस्पताल ईअं ठही। हाणे इब्राहिम ट्रस्ट हुओ हिकिड़ो सऊदीअ में, उन पहिरियां पैसा ॾिना इक्विपमेंट जे लाइ, इन करे असां नालो हुनजो रखी छॾियो अल इब्राहिम हॉस्पिटल। पोइ उहा हेॾे वरी ॿिए हंधि जिते असां हाणे आया आहियूं उते शिफ्ट थियासीं। पोइ त हाणे वधंदी वई। पोइ इहे कैंप्स शुरू थियूं, हिते जूं बि ॿाहिरि जूं बि कोई 45 कंट्रीज़ आहिनि जिन में असां वञूं था। एक्रा द इंटायर पट्टी जेका आहे सेंट्रल पट्टी, सेरियुलना खां वठी वेंदे पंहिंजो मग़रिब खां वठी मशरिक़ ताईं, उते हॉस्पिटल्स हिननि ठाहियूं। सूडान में 4 हॉस्पिटल ठाहीसीं। स्टाफ हितां वियो असांजो, उन्हनि जो बि भलो थियो, डॉक्टरनि पैसा कमाया, टेक्नीशियन्स पैसा कमाया, उतां जे माण्हुनि जा ह्यूमन रिसोर्स ट्रेन कयासीं उते। पर हाणे वरी सूडान में माशाअल्लाह उहा सभु ज़ीरो थी वई। नाइजीरिया में ठाहिनि, यमन में ठाहिनि, यमन वारी बि ज़ीरो थी वई। ज़ीरो थी वई माना ख़तमु करे छॾनि साईं, पर हले थी पई। पर हे त जहिड़ा हलिया न साईं, यमन में जहिड़ो हलियो आहे। बाक़ी जलालाबाद में ठाहीसीं सा वरी 9/11 खां पोइ उहा ख़तमु थी वई। बाक़ी हिकिड़ी खारान वारी अञा हले पई थी, 1998 में ठाही थी बलूचिस्तान खान। ऐं पोइ इब्राहिम अस्पताल जे प्लेटफार्म ते
ह्यूमन रिसोर्स बि कयोसीं। माशाल्लाह जेका मुंहिंजी वॾे में वॾी कंट्रीब्यूशन आहे, जेका मां चवंदो आहियां, ॿी मां कंट्रीब्यूशन पंहिंजी न चवंदो आहियां। मां 100 डॉक्टर ठाहिया जिना मां, 115 ठाहियमि इब्राहिम में। इहा 1970 खां 2024 जी मुंहिंजी कारकर्दगी आहे। हिन वक़्त में कराची में जेके बि आई स्पेशलिस्ट आहिनि ऑलमोस्ट सभई मुंहिंजा शागिर्द आहिनि। बलोचिस्तान में जेके बि डॉक्टर आहिनि से घणो करे मुंहिंजा शागिर्द आहिनि। पंजाब में जेके मुंहिंजा शागिर्द से हाणे रिटायर थी विया आहिनि, उहे ख़तमु थी विया। बाक़ी सिंध में त अंदरूनी सिंध हुजे या कराची हुजे, हिते सभु जेके आहिनि से इब्राहिम जा जिना जा ट्रेंड मुंहिंजा ई डॉक्टर आहिनि। सो ऐं इहे उहे माण्हू आहिनि जेके मूंखे सुठे नाले सां यादि कनि था, छो त मां हुननि खे हेल्प कई, मदद कई घणी। ऐं सिंधी मुहाज़िरे जे रिस्पेक्ट डॉक्टर खे त ॾिसणो बि न आहे इहा ॻाल्हि। हा, पर फ़र्क़ु आहे फ़र्क़ु आहे जो जेका सिंधियुनि मां मोट मिले थी सा हुननि मां नथी मिले, इहो फ़र्क़ु आहे। सो इहो प्रोग्राम बि ईअं वधंदो वियो। हींअर त मज़हब न विझो आहे हिन में त न थिए हा? बिल्कुलु थी हा, बिल्कुलु थी हा। असुल ॻाल्हि आहे त मज़हब त मां बि तव्हांखे ॿुधायो न त मूंखे नंढे हूंदे खां जॾहिं बि अखि खोली त क़ुर ॿुधो न। हा हा, उहो त मुंहिंजे रत में आहे न। उहो भले दिलि में हुजे तव्हां सां, तव्हां ख़ैर ख़्वाब हुजो, तव्हां नाले मात्र न पर प्रैक्टिकल हुजो, तव्हां ख़ुदा तरसी बि। हाणे कंहिं माण्हूअ खे इलाजु इन करे न मिले जो उहो मज़हब जो बुनियादु हुजे, ईअं कॾहिं न थियो, ईअं न थींदो कॾहिं न। ज़ाहिर एतिरे क़दुरु जो मां ज़कात हिंदुनि खे ॾींदो हुउसि। न पर तव्हां ॿुधो, ज़कात हिंदुनि खे ॾींदो हुउसि। साईं, तव्हां सिंधी आहियो इहो इन करे था कयो या मुस्लमान आहियो या इन करे था कयो? मुस्लमान आहियां। सिंधी हुजण जे करे न? तव्हांखे जाम साखीअ जा अख़र अलाए यादि आहिनि अलाए न जेके हुन चया। हुन पुछनि त तूं सिंधी आहे? चईं त जॾहिं खां वठी आदम पैदा थियो त मां माण्हू आहियां, इंसानु आहियां। जॾहिं खां हज़ूर करीम जॾहिं खां सिंध आहे मां सिंधी आहियां। जॾहिं खां हज़ूर करीम सल्लल्लाहु पैदा थिया त मां मुस्लमान आहियां। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो त मां पाकिस्तानी आहियां। ईअं पोइ मुंहिंजी पेशी थी साईं चीफ जज वटि। उहो हूंदो हिन जो ज़कात जो चेयरमैन। मूंखे चईं त तव्हां वटि हीउ इल्ज़ाम आहे त तव्हां हिंदूअ खे ॾिनी आहे। न, हुन नालो न वरितो। हुन चयो त तव्हां ज़कात जेका डिस्ट्रीब्यूट कयो था सा सही नथा कयो। मौलाना तनवीर उल हक़ साहिबु थानवी वेठो हुजे। मां साईं 2-3 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त हीअ जेका ज़कात तव्हां ॾियो था या ज़कात आहे ई कान, इहो सूद आहे। सभिनी मौलवियुनि जी मुतफ़िक़ फ़तवा कान्हे का त इहा ज़कात आहे। तंहिं करे तव्हां इहो कानून मूं ते नथा लॻाए सघो। ठीकु। मां चयो ॿी ॻाल्हि, ॿियो मूं ते इल्ज़ाम आहे त माण्हू परे परे जा अथनि त मां तहक़ीक़ करण खां सवाइ ज़कात ॾियां थो। मां चयो त मुसाफ़िर घोड़े ते चढ़ी अचे त बि ज़कात जो हक़दारु आहे। मौली साहिबु वेठो आहे, पुछोसि। चई हा साईं ईअं सही आहे। मां चयो हाणे इहा बि सही थी। मां चयो बाक़ी आई हिंदुनि जी ॻाल्हि। मां चयो मां उन्हनि खे बि ज़कात ॾींदो आहियां। उन्हनि खे चवंदा त अॼु लाइ खणी मुस्लमान थियो। अहिड़ा मुस्लमान जहिड़ा असां आहियूं अहिड़ा तव्हां बि अहिड़ा थींदव, ॿियो कहिड़ा थींदव, पोइ खणी वरी हिंदू थी वञिजांइ। मां ईअं चवंदो आहियां उन्हनि खे, पोइ के थींदा आहिनि के कोन थींदा आहिनि। मां कोशिशि कई त हिंदुनि जे लाइ अलॻि फंड ठाहियां, पर हितनि ताउन न कयो हिंदुनि कराची जे, उन न ॾिना पैसा। हालांकि मां हिंदुनि जी कमेटी ठाही जिना में, उन्हनि सां मिलियुसि। मां चयो बाबा हीअ तव्हांजा पैसा जेके ईंदा डोनेशन जा, हीअ माण्हू हिंदू विराईंदा, मां उन्हनि में न विराईंदुसि। पर पोइ उहे न करे सघियुसि। पोइ मां चयो हाणे हिननि खे भला साईं छा कयूं? या त तव्हां असांखे डोनेशन जा पैसा अलॻि ॾियो। हाणे हिकिड़ो हिंदू अचे थर पार्कर में, मां चवां बाबा मोटी पैसा कोन्हनि। मां चयो इहा नथी थिए ॻाल्हि मूंखां। पोइ मूंखे चवंदा सभु सही ॻाल्हि आहे। ओॾी महिल ई घुराई चवंदा डॉक्टर साहिब जी जेका ज़कात रुकियल आहे न, डॉक्टर साहिब खे ॾियो हींअर ई। साईं कंडियारे में कुझु कयुव? साईं कंडियारे में असां जेके नंढियूं हॉस्पिटल्स खोलियूं आहिनि, उहा हिकिड़ी शिकारपुर में आहे, हिकिड़ी सखर में हींअर खोली अथऊं, हिकिड़ी कंडियारे में आहे, उहा 2008 खां वठी आहे, हिकिड़ी मातलीअ में आहे, नसीराबाद में आहे ऐं खारान में आहे।
हाणे उते छा हूंदो आहे त उते आहिनि ऑप्टोमेट्रिस्ट, उहे मरीज़नि खे ॾिसंदा आहिनि, स्क्रीन कंदा आहिनि। असांजो डॉक्टर हितां हर हफ़्ते ॿिनि हफ़्तनि में वेंदो आहे, उते सर्जरी कंदा आहिनि। कल्ह बि खारान में 125 केस थिया आहिनि। त इहो कमु हले थो पियो। हाणे असां कोशिशि कंदा आहियूं त कंहिं नमूने डोनेशन मिलनि जो माण्हुनि ग़रीबनि खे असां लोड न वठूं। असां मुक़ररु कयो आहे त बाबा 8 खां 10,000 असांजो ख़र्चु अचे थो, उन में डॉक्टर जेको सर्जरी करणु वञे थो उनखे बि पैसा ॾियूं था, उनखे सुठा पैसा मिली था वञनि, इन शौक़ में वञनि था। हाणे अॼुकल्ह किंग सलमान आहे फाउंडेशन हिन जो सऊदीअ में, उन्हनि असांखे 3-4 कैटरेक्ट जी ॾिनी आहे फंडिंग। तंहिंजे करे हाणे हिते इब्राहिम में बि मुफ़्त थिए थो पियो, इन्हनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते बि मुफ़्त थिए थो पियो। अहिड़ी तरह ॿियूं INGOs हूंदियूं आहिनि, उहे बि ॾींदा आहिनि। ऐं कोशिशि असां कंदा आहियूं त फंड मिलनि। सो जॾहिं न मिलंदा आहिनि पोइ जेके पैसे वारा हूंदा आहिनि उन्हनि खां वठंदा आहियूं। ऐं ॿियो जेके ऊचा लेंस चवंदा आहिनि, पोइ उन्हनि खे चवंदा बाबा हाणे फरमाइशी प्रोग्राम जेको आहे ज़कात वठी अचो न सही न, उहो उन मूं त असां कमायूं था न, हीअ अस्पताल कीअं हले। अच्छा, पर असां उहो रखंदा आहियूं त शहर में जेतिरो ख़र्चु अचे थो उन खां घटि अचे। हाणे मसइलनि हिकिड़ो आहे लेंस अहिड़ो आहे जो हींअर शहर में 2 लख 2.5 लख थो हले। हा, असां था वठूं 70,000। हिकिड़ी सर्जरी आहे जेका 2.5-3 लखनि में थिए थी रेटिना जी, असां 70,000 में कयूं था। पर उन 70,000 में असां घटि में घटि 30 खां 40,000 ज़कात मूं ॾींदा आहियूं, बाक़ी हुननि खां 20-30,000 वठंदा आहियूं। हुन फरमाइशी लेंस में मां चवंदो आहे इन में ज़कात न थी, जॾहिं तव्हां एॾा शौक़ था कयो, तव्हां वठी था सघो, साहिब सरवत आहियो। हा, पोइ उन्हनि खे मां चवंदो न बाबा, त कंडियारे जी तव्हां ॻाल्हि कई, कंडियारे में मां कैंप उन ज़माने जी बाबो जहिड़ो अमर जहिड़ी, त मां कंडियारे में कैंप शुरू कई। उन त 5 साईं पहिरीं कैंप कॾहिं कयो? साईं पहिरीं कैंप मां कई 1968 में। मां इंग्लैंड में मोटी आयुसि, डाडर में कई कैंप, बलूचिस्तान डाडर, उते पहिरीं कैंप मां ईअं कई। पोइ वरी हलियो वियुसि, पोइ वरी जॾहिं आयुसि वापसि त पोइ मां पहिरीं कैंप कंडियारे में कई। अच्छा, पंहिंजे घर कयो? पंहिंजे घर कयो। पोइ कंडियारे में हर साल कंदो हुउसि। पर मां कोशिशि, मूंखे चवंदा हीअ त इस्पताल खोलियो। मां चयो दाता माण्हू मूंखे ॾियो त मां उनखे डॉक्टर कयां, ट्रेन कयां उनखे। उहो छो त ॿिया डॉक्टर तव्हां वटि कोन रहंदा अचे, तव्हां माण्हू ॾियो त मां उन्हनि खे ट्रेन कयां त हिते रखां। उहो तरह जो हुजे न साईं, उहो न ॾेई सघिया। कंडियारे जे लाइ इहो कयोसीं। हाणे माशाअल्लाह उते सुठी इस्पताल आहे। हाणे जॾहिं सर्जरी थिए थी त कॾहिं 100 थिए, कॾहिं 150, 200 बि थिए थी। ऐं हिन वक़्तु उहा फ्री थी पई हले। उते डायबिटिक स्क्रीन जो प्रोग्राम आहे। डायबिटीज़ जो डॉक्टर हितां वेंदो आहे 2 हफ़्तनि में, जेको उते वञी इंजेक्शन जी ज़रूरत आहे त इंजेक्शन कंदो आहे, लेज़र जी ज़रूरत हूंदी आहे त लेज़र हणंदो आहे। इहो सॼो कमु उते थिए थो। ऐं हींअर मूंखे, मां उन ॾींहुं मिलियुसि डॉक्टर अज़रा पेचियूअ सां, सो उन जो त डॉक्टर साहिबु तव्हां डायबिटीज़ रिलेटेड आई डिज़ीज़ ते इंस्टीट्यूट खोलियो, मां तव्हांखे सपोर्ट कंदुसि। हाणे कोशिशि कयूं था त डिस्ट्रिक्ट नौशहरो ऐं डिस्ट्रिक्ट ठट्टो, इहे 2 मॉडल डिस्ट्रिक्ट करे खणूं ऐं उन में इहो प्रोग्राम जेको आहे सो एक्सटेंड कयूं। सो दुआ कयो ताला हिमत ॾिए ऐं ज़िंदगी जे ॾिए त पोइ पंहिंजो सिहत ॾिए त पोइ साईं हिकिड़ी इजाज़त ॾियो, साई वठां? हा साईं, बिल्कुलु साई वठो। असां जूं ॻाल्हियूं मोहतरम डॉक्टर मोहम्मद साले मेमण साहिब सां जारी आहिनि ऐं पाण हुनजी प्रोफेशनल लाइफ ते ऐं हुन जेका ख़ुदा तरसी वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं जंहिं नमूने सां रहनि था उन ते पाण मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई आहे। पाण वरी साईं सां मिलूं था कंहिं नई टॉपिक